बुढ़े के लाल जो सब का पहली मंदिर किथे कयो बढ़िया जय झूलेलाल ट्विंकल आनंदी के जी जी सिंधी मिठी कोयल हरीशवा स्कूल अरे वाह कुछ भी बात करे इतना डिमांड पे है पब्लिक डिमांड है सिंधी गाना कोई individual performance जी जी बिल्कुल इन्हें ध्यान रखो and no other chance बिल्कुल बिल्कुल ट्विंकल खानवानी है 200 रुपया लाल चावला जी तरफा असा के सब खेद है इन गाल जो इन प्रोग्राम के अॻियां था वधायूं प्रोग्राम वधी था पर नो इंटरफेरेंस इंडिविजुअल जी बिल्कुल कंपटीशन बिल्कुल कंपटीशन ऐं केर बि महिरबानी करे वंस मोर तव्हांखे वणे थो त उहो ताड़ियूं ज़ोरदार वॼाए असांखे ॿुधायो जी बिल्कुल पर जोरदार जी डिमांड कॉम्पिटिशन में थी न सघंदी एडिन हस्ती सां मिलाइण था चाहियूं ऐं उन्हनि जे बारे में ॿुधाइण था चाहियूं जेके असांजे विच में अॼु मौजूद आहिनि हिते असां सां गॾु वेठा आहिनि असां सां गॾु अॼु हिकिड़ा अहिड़ा एडवोकेट वेठा आहिनि जंहिंजे बारे में मां तव्हांखे कुझु ॿुधायां थो हिननि पढ़ाईअ में त डबल मास्टर्स कई है यानी मास्टर्स इन कॉमर्स ऐं मास्टर्स इन लॉ पर पढ़ाई सां गॾु गॾु हिननि स्पोर्ट्स में राइफल शूटिंग में पिस्टल शूटिंग में ट्रैप शूटिंग में भी चङाई मेडल्स गोल्ड ऐं सिल्वर मेडल्स भी नेशनल लेवल ते खटिया आहिनि छा तव्हां अहिड़ी हस्ती सां मिलण चाहियो था त मां तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ सां उन्हनि खे हिते सदको कयां कोमल कुकरेजा मैडम खे एडवोकेट कोमल कुकरेजा जेके अचनि ऐं मां मैडम ज्योति ठाकुर खे अर्ज़ थो कयां जेके अची सुजाग सिंधी समितीअ पारां हिननि जो सम्मान कनि कोमल मैडम जे लाइ ज़ोरदार तालियूं न केवल पंहिंजो पंहिंजे परिवार जो पर असां सिंधियुनि जो भी नालो शान सां मथे रखियो आहे ज़ोरदार तालियूं ॾियनि धन्यवाद थैंक यू मां कॉल तो कयां हिते वंदना रामनानी खे जेके हींअर हरीशवा स्कूल में पढ़ाई करे रहिया आहिनि ऐं पढ़ाई जे दौरान कई ॻाल्हियुनि में हिननि पंहिंजो हुनर ॾेखारियो आहे ऐं काफ़ी जीअं ड्राइंग कॉम्पिटिशन में हैंड राइटिंग में एसे राइटिंग में स्पोर्ट्स में बैडमिंटन में सभी में भाग वठी करे हिननि पंहिंजो नालो रोशन कयो आहे पंहिंजे परिवार जो नालो रोशन कयो आहे मां चाहियां थो कि एडवोकेट मैडम कोमल कुकरेजा जे हथां हिननि खे
मोटिवेशन मिले हिकिड़ो कि अॻियां ही तरक़ी करे सघनि हिननि वांगुरु। ज़ोरदार तालियूं। झूलेलाल। जोरदार तालियूं। क्यों असांजे विच में असां सां गॾु हिकिड़ा अहिड़ा हस्ती आहिनि जेके पेशे सां डॉक्टर आहिनि, डॉक्टरी में पढ़ाई कई अथऊं। अॼु शायदि हिते पाण अची कोन सघिया आहिनि कंहिं कारणवश, पर हिननि जा पेरेंट्स हिते वेठा आहिनि, पर हुननि जे बारे में मां थोरो तव्हांखे ॿुधायां थो। जंहिं MBBS में 4 गोल्ड मेडल्स खटिया अथऊं, MBBS में 4 गोल्ड मेडल्स खटिया अथऊं, जेके MD डायग्नोसिस एडवांस इमेजिंग में मुंबई में हींअर तालीम वठी रहिया आहिनि। इहो रेडियो डायग्नोसिस आहे जेको ब्रेस्ट कैंसर खे जल्दी इलाज करण में कारगर साबित थींदो आहे। ऐं हिननि जो नालो मां तव्हांखे ॿुधायां थो, डॉक्टर चांदनी वाधवानी, जेके हाणे ठक्कर आहिनि। त मां उन्हनि जे पेरेंट्स खे हिते सॾियां थो, हिननि जा माताश्री हिते वेठा आहिनि, ऐं उहे अचनि मथे स्टेज ते। जोरदार तालियुनि सां मां हिननि खे सम्मानित करण लाइ सुजाग सिंधी तरफ़ां वर्षा मैडम खे, वर्षा उदयदासानी मैडम खे हिते स्टेज ते कॉल थो कयां, सॾियां थो। जोरदार तालियूं, जोरदार तालियूं। अॻियां असां सां गॾु हिकिड़ी अहिड़ी टीम मौजूद आहे जेके नेशनल लेवल ते बि खटी आया आहिनि, सेकंड आया आहिनि नेशनल लेवल ते, ऐं उहे बड़ौदा जा आहिनि ऐं छेज जी कॉम्पिटिशन में सेकंड आया आहिनि। त असां हुननि सॼी टीम खे हिते घुरायूं था। छेज जी सॼी टीम स्टाइलो डांस एकेडमी जी छेज जी सॼी टीम स्टेज ते अचनि, ऐं मां हिननि खे सम्मानित करण लाइ सुजाग सिंधी समिति जे तरफ़ां दादी भारती केवलरामाणी जी खे स्टेज ते सॾु थो कयां। जोरदार तालियूं। ये ॿार आहिनि जिन नेशनल लेवल ते बड़ौदा जो नालो कयो आहे। जी ये वॾो ॿार आहे, हिननि जो ग्रुप लीडर। परमानंद प्यासी जो जोक तो याद है, तो सनान मुंह सनान। त एक ॿिए खे हथ लॻायो, करंट जो हिकिड़ी सनान मुंह सनान। ॾींदा वञो सभिनी खे, सभिनी जे लाइ गिफ्ट आहे। अरे वाह बढ़िया।
ॾिसो सभिनि जे चेहरे ते कीअं मुस्कुराहट अची वई आहे, खिल अची वई, खिल। हिननि जे ग्रुप लीडर खे कीअं था भुलिजी सघूं, मनीष लचवानी सेंटर में अची वञो साईं तव्हां। हिननि खे असां बड़ौदा जो मान मथे कयो आहे ऐं सॼे ऑल ओवर इंडिया में टोटल 20 के 20 टीम हुयूं, उन मां ॿियो नंबर खटी आया आहिनि। ॾाढी वॾे शान जी ॻाल्हि आहे। जोरदार तालियूं मनीष लचवानी। भाई हीरे जी वैल्यू तो तनी थी है जौहरी उनके तराशींदो है, तराशण वारो ही हमरा आहे त हिन जी वैल्यू कीअं न कयूं। सभई असी मनीष के आशीष था कयूं त अॻे खां अॻिरो थिए, दिन दुगनी रात चौगनी हिन जी तरक़ी थिए। ही हिन दफ़े ॿियो नंबर खटी आयो आहे। नेक्स्ट टाइम वी एक्सपेक्ट फर्स्ट रैंक। दिस इज व्हाट वी एक्सपेक्ट। असांजी इहा उमेद आहे। ओके भाई जिते सिंधी समाज में असांजे हिननि खे तराशण वारे मिस्टर मुरली गोलवेल लाइ जोरदार तालियूं थी वञे। थैंक यू। बढ़िया, जोरदार जोरदार तालियूं दिल से वधाए से करो सॼे प्रोग्राम जे लाइ, पंहिंजे लाइ। ऐं कुछ विचार तव्हांजे साम्हूं रखण था चाहिनि। मां उन्हनि खे रिक्वेस्ट थो कयां स्टेज ते अचनि ऐं पंहिंजी एक्टिविटीज़ जे बारे में अची तव्हांखे ॿुधाईंदा। जोरदार तालियुनि सां हिननि जो स्वागत था कयूं। जय झूलेलाल एवरीवन। आई मुरझाने करके सभी के मुरलियां करके मुझे भाभी में सां गॾु आयो आहे। एक्चुअली हरीश अगनानी अंकल हर दफ़ो ही प्रोग्राम रखंदा आहिनि 21 फरवरी जो। ऐं 2 साल खां हिन डेट ते असांजो शो या परफॉर्मेंस ॿाहिरि उतरण जे करे मां कोन अची सघियसि ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां त अॼु मां ही अटेंड करे सघी आहियां। Thank you so much first of all for inviting me in such a wonderful program. एक दफ़ो हरीश अंकल लाइ सची सुजात सिंधी समिति लाइ हिकिड़ी ज़ोरदार तारीफ़। हूअं त मां प्रोफेशनली सिंगर आहियां, ॻाइण जो मुंहिंजो कमु आहे, पर शायदि तव्हांखे इहा इंफॉर्मेशन अञा ताईं कोन हूंदी त पोइ 10 सालनि खां आर्ट ऑफ लिविंग संस्था सां मां जुड़ियल आहियां एज ए फैकल्टी, एज ए टीचर। ऐं पोइ 10 सालनि खां मां योगा बि सेखारींदी आहियां ऐं वर्कशॉप्स जेका आहिनि मां बड़ौदा ऐं बड़ौदा जे ॿाहिरि बि वर्कशॉप कंदी आहियां। हुन जे बारे में मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो हो। पहिरियों दफ़ो बारिशिया में असीं योगा जो हिकिड़ो वर्कशॉप ऑर्गेनाइज़ कयो आहे। तव्हां सभु मूंसां गॾु आहियो त ॿुधो था मूंखे? हा, ओके। सो इहा मुंहिंजी ख़ासि दरख़्वास्त आहे त हीअ जेका इंफॉर्मेशन हाणे मां तव्हांखे ॾियणु वञा पई उहा ॾाढी ज़रूरी आहे तव्हांजे समाज लाइ, पंहिंजे समाज जी जेतिरी बि लेडीज़ आहिनि उन लाइ। चवंदा आहिनि अगरि घर में लेडीज़ जेका आहे, जेका माउ आहे या भेण आहे, अगरि उहा ख़ुशि हूंदी अथव, हुनजो स्वास्थ्य ठीकु रहंदो अथव त सॼे फैमिली जो स्वास्थ्य ठीकु रहंदो अथव। तव्हां मञो था कोन था मञो हिन ॻाल्हि खे? येस नो? अरे हा ना? चलो सिंधी में हा चवणो आहे, चयो हा ना। त हिकिड़ो वर्कशॉप 2 ॾींहं जो 1 ऐं 2 मार्च जे ॾींहुं जेका आहे इहा ॾाढो बोल्ड सब्जेक्ट आहे। पाण ओपन में हिन सब्जेक्ट ते कोन ॻाल्हाईंदा आहियूं, पर अॼोकी तारीख़ में हिन सब्जेक्ट खे हाणे ओपन में आणणु ज़रूरी आहे। छो जो ब्रेस्ट कैंसर ऐं यूट्रस जा कैंसर जा जेतिरा बि केसिस पाण अॼु पोइ 10 सालनि मां ॾिसूं था, उहा न हिन खां पहिरीं 15 साल पहिरीं अहिड़ा किसा कोन ॿुधूं था। सही ॻाल्हि आहे? हा न? त इहा अहिड़ो वर्कशॉप 1 ऐं 2 मार्च जे
हुई जेका मां हिते सर्वानंद हॉल हुते मां कंडक्ट करण वारी आहियां 3 to 5 इन द आफ्टरनून जेका पेनलेस पीरियड्स। हाणे पीरियड्स जेका नालो आहे उहो महावरी माने पीरियड्स। त हुन पीरियड्स जे टाइम ते कहिड़ी कहिड़ी तकेदारियूं मायुनि खे या लेडीज़ खे रखणु खपे, लाइफस्टाइल जी कहिड़ी ग़लतियूं ताकि हुननि ॾींहंनि में वधीक पेन जो अनुभव कराए थी। ऐं हुन खां जुड़ियल आहे पंहिंजो यूट्रस जो कैंसर या यूट्रस जे करे जेतिरा बि प्रॉब्लम्स आहिनि या ब्रेस्ट कैंसर जा जेका बि इश्यूज़ आहिनि चङा हुन मंथ में जेका उहा 5 ॾींहं हूंदा आहिनि हुनखे पाण कीअं हैंडल था कयूं हुन बारे में इहा वर्कशॉप आहे जंहिंमें कुझु योगा हूंदा, कुझु लाइफस्टाइल टिप्स हूंदी, कुझु यौगिक डाइट जे बारे में पाण सिखंदासीं, मुद्रा ऐं मेडिटेशन जे बारे में सिखंदासीं। पहिरियों दफ़ो उहा त असांजो जेका सेंटर आहे उहा सन फार्मा रोड वासना रोड ते आहे। असीं रेगुलरली मां हुते वर्कशॉप्स कंदी आहियां, पर हिते इहा वर्कशॉप करण जो केवल एतिरो कारण आहे त हिते पंहिंजा जेका फैमिली सिंधी फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे हिन जो जेका एडवांटेज मिली सघे। त हुन में मूंखे तव्हांजी साथ सहकार जी ज़रूरत आहे। त इहा जेका इंफॉर्मेशन आहे मां एतिरो तव्हां खां पुछी थी सघां त इहा इंफॉर्मेशन तव्हां मैक्सिमम फीमेल्स ताईं पहुचायो, तव्हांजी भेनरुनि ताईं, तव्हांजी माताउनि ताईं पहुचायो। कैन यू ऑल डू दैट? हा ना? पुठियां हा ना? ठीकु आहे। इहा त इंफॉर्मेशन जी ॻाल्हियूं। हाणे हिकिड़ी लाइन अॼोकी ॾींहं लाइ मां मुंहिंजी इच्छा आहे त मां ॻाए ॿुधायां अगरि तव्हांजी इजाज़त हुजे।